अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अनवर अली सोलंगी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इश्यूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं ॾेपारजा खां नाज़न आलमाणी जी। गवर्नमेंट हाई स्कूल ॾेपारजा जेको केतिरनि सालनि खां बिल्डिंग जो कमु अध में रहियल, ॿारनि जी तइलीम मुतासिर थियण लॻी। स्कूल जो कमु ठेकेदारनि पारां अध में छॾण ऐं नाकारा मटीरियल इस्तेमालु करण ख़िलाफ़ उस्तादन ऐं शागर्दन जो एहतजाज, जंहिं में उस्ताद अली हैदर मरी, उस्ताद पीर गुलाम मुजतबा, उस्ताद खादिम हुसैन मरी, उस्ताद धनी बख्श कुरैशी, उस्ताद उस्मान ॾेपर ऐं शागर्दन गॾिजी एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त असां हितां जे MPA ऐं MNA वज़ीर तइलीम आला इख्तियारनि खां मुतालबो कयूं था त असांखे स्कूल जी बिल्डिंग जल्द ठहिराई ॾिनी वञे, जीअं हितां जा मिसकीन ॿार तइलीम पिराए सघनि, न त ॿी सूरत में सख़्त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा सिंध इश्यूज़ न्यूज़ TV।